ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी आहे, छा उन में जेको आहे कमाल खान हाकिम खान खे ऑर्डर ॾेई छॾियो आहे ओठे खे मारे कहिड़े बि क़िस्म सां हाकिम खान और कमाल खान जे साम्हूं आणे। इहो छो राज़ी थियो आहे हाकिम खान सां गॾु कमाल खान, वरी कहिड़ी रांदि थी आहे, छा हाणे मीरा खे वाकई ओठो मारे छॾींदो नेक्स्ट एपिसोड में, उतो काॾे उनखे अगवा करे खणी वेंदो, ऐं वारिस छा ओठे सां मुलाक़ात कंदो, प्लैनिंग ठाहे उनखे पकड़ींदो, छा कंदो, सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे त शायदि खुशो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया आहियो त उनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हां कहाणी ॿुधाईंदा हूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त हाकिम खान जेको आहे रबन खे छॾे ॾींदो, कुटको ॾेई रबन पंहिंजे घर में पुॼंदो ऐं ज़ख़्मनि ते जेको आहे पटियूं कराईंदो। हाकिम खान कमाल खान खे चवंदो ओठे जे पोयां मुंहिंजा माण्हू लॻल आहिनि, ओठे जो कीअं बि करे लाश बि हथु करे हिते खणी ईंदा, जंहिं मथां कमाल खान जेको आहे मुस्कुराईंदो, चवंदो भली ॻाल्हि आहे, ओठो बि मूंसां गॾु ॿधल हुजे, जिते मां उते ओठो। हाकिम खान इहो ऐद कंदो त तोखे मां कमाल खान कान माराईंदुसि, लेकिन तोखे ओठे सां गॾु हिते काबू करे छॾींदुसि, जिथे ओठो हूंदो उते तूं। ऐं कमाल खान ऐं हाकिम खान विच में दूरियूं पैदा थियण शुरू थी वेंदियूं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव। ऐं बाक़ी रही ॻाल्हि दोस्तों मीरा जी, त उहो ओठो हाले खणी वेंदो उनखे अगवा करे। मीरा सुखी हथु कान ईंदी, रबन खे ईंदी। तव्हांखे चयोसीं त मीरा जो बाबो ॿुधाइण ईंदो रबन खे, लेकिन उनखे रस्ते में ई ओठे पकड़े वरितो। बहरहाल ईअं थींदो आहे, चेंजिंग थींदी रहंदी आहे। हाणे ओठो जेको आहे मीरा खे क़ाबू कंदो पाण खे बचाइण जे लाइ, जीअं रबन उनखे न मारे, ॻोठ वारा उनखे छॾनि, इन जे करे उनखे हितां खणी वेंदो फ़िलहालु हिकु पासे। बाक़ी रही ॻाल्हि जेका दोस्तों रबन सां मिलण जी, वारिस उन सां मिलंदो ऐं बंदोबस्त सां मिलंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।